मादरी ॿोलियुनि ज़रिए तख़लीक़ी सलाहियत वधाए इंसानी ऐं साइंसी तरक्की मुमकिन आहे। अहिड़ो इज़हार सिंध जे नामेरे दानिश्वर शौकत हुजण शाहपुर चाकर सुजागी फोरम पारां 21 फेबरवरी मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां प्रेस क्लब में तालीम में मादरी ॿोलियुनि जी अहमियत जे उनवान हेठि थियल सेमिनार खे ख़िताब कंदे चयो। हिन चयो त ॿोली इंसान जो तख़लीक़ी औज़ार आहे जंहिंजे ज़रिए पंहिंजी सुञाणप अहमियत ईंदड़ नस्लनि ते पहुचाए सघिजे थी। पंहिंजी क़ौम ऐं ॿोली जी बक़ा लाइ सख़्त महिनत जी ज़रूरत आहे। दुनिया हिन वक़्तु तेज़ रफ़्तारी सां ॿोलियुनि जो अंग घटिजी रहियो आहे, जेको ॻणती जोॻो मसइलो आहे। ॿोलियूं सभु ख़ूबसूरत हुजनि थियूं, उन करे पंहिंजी ॿोली ते फ़ख़्र ऐं मोहबत हुजे, जॾहिं त ॿोलियुनि जो बि एतिराम ऐं इज़त हुजणु घुरिजे। ॿोलियूं जेतिरियूं बि सिखी सघिजनि सुठो आहे, पर बुनियादी मालूमात ऐं तइलीम पंहिंजी मादरी ॿोलियुनि में हुजणु घुरिजे। तख़लीक़ी ऐं तनक़ीदी सलाहियतूं पंहिंजी मादरी ॿोली ते उबूर हुजण सां ई कारगर थी सघनि थियूं। अॻिते वधणु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ॿोली में इल्मु मुशाहिदो थींदो। लेक्चर प्रोग्राम में आयल महिमाननि जा आजिज़ मंगी थोरा मञा। महिमाननि खे अजर खां उॾायूं। सगा शाख शाहपुर चाकर सिंधी अदबी संघ जी सहकार सां सुजागी फोरम पारां करायल प्रोग्राम के फोरम जे चेयरमैन यार मोहम्मद सुमरो, सगा अॻवान डिप्टी डायरेक्टर एजुकेशन जावेद उन्नड़, शाइर खान मोहम्मद खाती, रियाज़ डायरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त प्रोग्राम में सदर प्रेस क्लब ज़ुल्फ़कार अली डायरी, मुर्तज़ा गोहर, प्रोफेसर मुमताज़ खोसो, मियां बख्श उमराणी, प्रोफेसर अब्दुल हमीद डायरी, गस्ट अॻवान अब्दुर्रहमान उमराणी, प्रोफेसर मोहम्मद यूसुफ डायरी, मोहम्मद अली पल, डॉक्टर अताउल्लाह उन्नड़, महबूब मल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई। HRJDA न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।